विसरे सारो लोक शाल न विसरे तूं, तोखे केॾो मूं सांढियो आहे साह में। साईं मुंहिंजा तैल के छाछरे लॻे, मिठू जो ॻोठ खां मोहम्मद रमज़ान नोहड़ी जी यादि में कलम खणनि था मोहम्मद क़ासिम नोहड़ी, अयूब नोहड़ी, माशूक अली नोहड़ी, गुलाम नबी नोहड़ी ऐं यूनुस नोहड़ी। ऐं पाण लिखनि था त अदा ग़ुलाम मुस्तफ़ा बेशक ही दुनिया फ़ानी आहे ऐं ज़िंदगी मौत जी अमानत आहे। अदा जेको बि हिन दुनिया में आयो आहे उहो हिकु ॾींहुं ही दुनिया छॾे वेंदो। तॾहिं त भिटाई घोट फरमायो आहे त फ़ानी रे फ़ानी, दुनिया दम न हिकिड़ो, लटे लोढ़ लतन सी जोड़ींदई जानी, कोडर ऐं कानी आहे सिर सभु कंहिं। अदा ग़ुलाम मुस्तफ़ा ज़िंदगी जे हलंदड़ रेल गाॾे मां कॾहिं कॾहिं रूह जा रिश्ता ओचिता ऐं अणमुदाइता मोकिलाए वेंदा आहिनि, जिन जा सदमा अहसास दिलनि में वढ विझी वेंदा आहिनि। अदा मञूं था त ही दुनिया हिकु आरज़ी मुसाफ़िर खानो आहे, पर अदा जॾहिं के पंहिंजा विछोड़नि जा वढ ॾेई वेंदा आहिनि त समूरियूं ख़ुशियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। ऐं ईअं ई असां खां बि असांजो सौट मोहम्मद रमज़ान नोहड़ी अचानक जुदा थी वियो हो। मूंखे अॼु बि उहो ॾींहुं यादि आहे जंहिं ॾींहुं बरसाति वसण जा वेस कया हुआ। अदा असां सम्झो त मालिक साईं असां ते राज़ी थियो आहे, पर अदा असांखे कहिड़ी ख़बर त हीअ बरसाति असां लाइ कहर थी ईंदी ऐं असां खां असांजो सौट मोहम्मद रमज़ान जुदा करे वेंदी। अदा उहा घड़ी ऐं उहा तारीख़ 26 तारीख़ 11 महीनो 2023 आऊं कॾहिं बि कोन विसारे सघंदुसि, जंहिं महिल मुंहिंजे सौट ते खिमण किरी ऐं हू ही दुनिया छॾे असांखे विछोड़नि जा वढ ॾेई पंहिंजे मालिक हक़ीक़ी सां वञी मिलियो। अदा मञूं था त हीअ दुनिया फ़ानी आहे, अॼु न त सुभाणे पाण खे बि ही दुनिया छॾणी पवंदी, पर जॾहिं को पंहिंजो अचानक जुदा थींदो आहे त यकीन कोन ईंदो आहे। अदा अॼु बि जॾहिं मूंखे उहे मोहम्मद रमज़ान सां गॾु गुज़ारियल यादगिरियूं यादि अचनि थियूं त अखियूं ज़ारो क़तार रोअण लॻनि थियूं। बसि अदा छा कजे, रब पाक जी रज़ा ते राज़ी रहिजे ऐं धणी दर इहा ई दुआ आहे त मालिक साईं खेसि जन्नत में आला मक़ाम अता नसीब करे। लिखंदड़ मोहम्मद क़ासिम नोहड़ी।